हैंडल कई सघंदी आहे। मां इंचार्ज आहियां किरांदो सेंटर जो, इंचार्ज मेडिकल ऑफिसर ऐं फोकल पर्सन फॉर द कोविड वैक्सीनेशन। तो असां वटि तक़रीबन महीनो थी चुको आहे त ही वैक्सीनेशन जो प्रोग्राम स्टार्ट थियो आहे। पोइ हुन में डिफरेंट रेशो रहियो आहे। कॾहिं मतिलबु असां वटि 20+ बि माण्हू थिया आहिनि, कॾहिं 10+ रहिया आहिनि ऐं कुझु ॾींहंनि ते वरी परफॉर्मेंस घटिजी आहे। पर हिन जो मेन रीज़न जेको इहो आहे उहो अवेयरनेस जो फुक़दान आहे। माना माण्हुनि में जेका अवेयरनेस आहे हिन वैक्सीन जे बारे में उहा घटि आहे। ऐं ॿियो त नेगेटिव प्रोपेगेंडा, माण्हू जेके पंहिंजा थाट्स रखनि था ट्रेडिशनल, उहा सोच अजीब रखनि था त हिन वैक्सीन में हणाईंदासीं त ई नुक़सानु थींदो। ऐं कुझु मीडिया में बि अहिड़ियूं ख़बरूं जेके गर्दिश कनि पियूं, जिन में बि इहा नेगेटिविटी जेको आहे सो फैलिजे पई। सो इन तव्हांजे हवाले खां मां मीडिया खे बि रिक्वेस्ट कंदुमि त काइंडली पॉज़िटिव मैसेजिस हलायो ऐं थोरी अवेयरनेस क्रिएट करायो आवाम में त बाबा हीअ वैक्सीन में कोई बि नुक़सानु कोन थी करे, पर इहा फ़ाइदे जे लाइ आहे। ऐं करोना खे तव्हां पाण ॾिठो त केतिरो हिकिड़ो डेडली वायरस हुयो ऐं हुन इलाही नुक़सानु कयो डिफरेंट कंट्रीज़ में, इवन असांजे पाकिस्तान में इलाही माण्हू डेथ थिया। टोटल सर फी जेको आहे माण्हू घणा डोज लॻणा खपनि? इनखे डोज़ टोटल 2 आहिनि। वैक्सीन्स डिफरेंट अवेलेबल आहिनि पाकिस्तान में। असां वटि जेका आहे उहा साइनोवैक आहे, हुनजा 2 डोज़ आहिनि। उम्र जी एज जी छा फ़र्क़ु आहे? केतिरी उमिरि खां केतिरे ताईं हणाए सघे? 18 सालनि खां मथे जेको बि आहे न क्लाइंट उहो हणाए सघे थो, उहो एलिजिबल आहे फॉर द वैक्सीनेशन। ठीकु आहे, 18 खां मथे आहे त उहो असां वटि अचे ऐं वैक्सीन कराए। जेतिरो आवाम में शऊर पैदा थिए, असां वटि अचनि, वैक्सीनेशन जो रेशो वधंदो त असांजे हेल्थ जो सिस्टम स्ट्रॉन्ग थींदो ऐं बीमारी सां असां मुंहुं ॾेई सघंदासीं। हिकिड़ो ई वाहिद तरीक़ो आहे वैक्सीनेशन जो, जंहिंजे थ्रू असां बची सघूं था, वैक्सीन जे थ्रू बची सघूं। ख़ासि तौर ते मुलाज़िम उहे अचनि पिया ऐं असां चऊं त पूरे शहर जा माण्हू तव्हां ताईं हर माण्हू माना हीअ वैक्सीन उन लाइ ज़रूरी आहे। ऐं हिन में कोई जेका हीअ प्रोपेगेंडा आहे, नुक़सानु आहे, फलाण थो थिए, तीर थो थिए, ईअं त माना फेबरवरी मार्च में असांखे लॻी आहे वैक्सीन, ॿ डोज़ हणाए वेठा आहियूं। छा गवर्नमेंट एतिरी बेवकूफ़ आहे जो मुलाज़िम पंहिंजा सभु मारे छॾींदी या हिन आवाम सां दुश्मनी कंदी? हिन में फ़ाइदो आहे त किरोना किथे न थींदी, कंहिं माण्हू खे उन खां महफ़ूज़ रहंदो। वैक्सीन जो असल मक़सदु हूंदो आहे एडवांस बचाव। वैक्सीन जो ॿियो कोई बि नुक़सानु न आहे, हिन में फ़ाइदो आहे। ऐं असां शहर जे विद्यालय जे आस पास माण्हुनि खे अपील था कयूं वधि खां वधि वैक्सीन कराइनि, पंहिंजे घर वारनि खे ऐं पाण खे।